चवनि था त हिकु ॻोठ जे खूह ते हिकु ॾींहुं अजीब माजरो थियो त जेको बि डोल खूह में विधो वेंदो हुयो उहो वापसि न ईंदो हुयो। जॾहिं त रसो वापसि अची वेंदो हुयो। माण्हू ख़ौफ़ज़दा थी विया त अंदरि जिन वग़ैरह को आहे जेको अहिड़ी हरकत करे थो। ॻोठाणनि जी परेशानी ॾिसी करे हिकु माण्हू खूह में अंदरि वञी राज़ मालूम करण जी हामी भरी, पर गॾोगॾु हिकु शर्त हयाईं त मां खूह में उन सूरत ई लहंदसि जॾहिं रसो पकड़ण वारनि में मुंहिंजो सॻो भाउ बि हुजे। शर्त खे मञियो वियो ऐं उन जे भाउ खे बि घुरायो वियो। सभिनी गॾिजी रसो पकतो ऐं डोल में विहारे उन माण्हूअ खे अंदरि मोकिलियो। उन माण्हू अंदरि वञी ॾिठो त खूह में हिकु भोलड़ो वेठो आहे जेको डोल मां फ़ौरन रसो खोले छॾे थो। उन माण्हूअ खीसे में हिकदमि हथ हयो ऐं हिकु ॻुड़ जी ॻड़ी कढी करे उन भोलड़े खे ॾिनी। ईअं उहो भोलड़ो उन माण्हूअ मां मानूस थी वियो। पोइ उन भोलड़े खे कुल्हे ते विहारे रसी चोरण लॻो। ॻोठाणनि रसो छिकणु शुरू कयो ऐं जीअं ई डोल ऊंदाह मां रोशनी ॾांहुं आयो त माण्हू भोलड़े खे ॾिसी डिॼी विया त ही का बला आहे जंहिं असांजे माण्हूअ खे खाई छॾियो आहे ऐं हाणे मथे बि अचे थी। इहे सभु रसो छॾे भॼी विया, पर उन जो भाउ रसे खे मज़बूतीअ सां झले मथे छिकण जी कोशिशि कंदो रहियो ऐं पंहिंजे भाउ खे किनारे ताईं आणण में कामयाबु थी वियो। खूह मां निकिरी उन भोलड़े खे हेठि लाथो ऐं माण्हुनि खे उन भोलड़े जी कारस्तानी ॿुधाई ऐं चयो त मां इन लाइ पंहिंजे भाउ जो शर्त रखियो हुयो, जॾहिं मूंसां खूह में को प्रॉब्लम थी वे त तव्हां सभु त भॼी वेंदो, जॾहिं त भाउ खे रत जी मोहबत रोके छॾींदी। ऐं ईअं ई थियो। को लख भलाई करे पर रत जा रिश्ता आख़िर रत जा रिश्ता आहिनि। उन जो क़दुरु करियो ऐं कंहिं बि सूरत में उन रिश्ते में गैप न अचणु ॾियो।